अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जी फायरिंग में पाक फ़ौज जो कैप्टन शहीद। ISPR मूजिबि दहशतगर्दनि पाक फ़ौज जे जटनि ते गश्त दौरान फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठि दौरान कैप्टन अब्दुल्ला शहीद। सिक्योरिटी फोर्सेस कड़ो चाढ़े क्लियरिंग ऑपरेशन शुरू करे ॾिनो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनीअ खां वधीक असासनि वारे केस में ज़मानत रद्द थियण ते लाहौर हाई कोर्ट मां गिरफ़्तार। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ़ जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण ते नून लीग जे सदर खे अदालती अहाते मां गिरफ़्तार कयो वियो। अदालत ॿाहिरि नून लीग अॻुवाणनि ऐं कारकुननि जी नारेबाज़ी। मुस्लिम लीग नून शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारीअ खे ऐलान जंग करार ॾींदे तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾींदासीं त हुकूमत समूरियुनि सीटुनि ते चूंडूं कराए न सघंदी। चूंडूं करायूं वयूं त नून लीग मैदान में हूंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त शहबाज शरीफ़ जी 30 सालनि खां मुफ़ाहिमत वारी सोच रही आहे। उन जे बावजूदि शहबाज शरीफ़ कॾहिं बि नवाज़ शरीफ़ जे हुकुम या हिदायतुनि जी भञकड़ी न कई आहे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत जाली अकाउंट्स केस जे मेगा मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। अब्दुल गनी मजीद, तला हुसैन ऐं हुसैन लवाईअ ते बि फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। ओमनी ग्रुप जे ख़िलाफ़ वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म लागू कयो वियो। समूरनि जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। अदालत 13 अक्टूबर ते शाहिदनि खे तलब करे वरितो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ जी फौरी आज़ादीअ जो मुतालबो करे छॾियो। हुन वधीक चयो त सियासतदाननि जी गिरफ़्तारी इमरान ख़ान जी घबराहट जो सबूत आहे। मफ़रूर डिक्टेटरनि खे न नोटिस ॾिनो वञे थो न ई गिरफ़्तार कयो वञे थो। अपोज़िशन खे निशानो बणाइण सां मज़ाहिमत जो रस्तो रोके नथो सघिजे। कराची शाह फैसल कॉलोनी 1 नंबर तैयबा मस्जिद जे पेश इमाम अलामा अब्दुल समद कादरी साहब ते कातिलाना हमलो। मस्जिद जे अंदर छुरियुनि सां हमलो। मस्जिद पेश इमाम ज़ख़्मी। हमलो करण वारे शख़्स खे नमाज़ियुनि पकड़े वरितो। डिस्ट्रिक्ट जैकमाबाद पुलिस क़त्ल जे केस में घुर्बल जवाबदार तारिक बुरड़ो खे बग़ैर लाइसेंस जे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त फुरलोट ऐं पुलिस मुक़ाबले में रूपोस जवाबदार हेबत ख़ान लाशारीअ खे गिरफ़्तार करे वरितो। हासिलपुर रूरल हेल्थ सेंटर कायमपुर सरकारी मुलाज़िम जो इलाज लाइ आयल ग़रीब पीउ ऐं ॿार खे तशदुद जो निशानो बणायो ऐं बदज़बानी पिणु कई। नसीराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ज़मींदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डेरा मुराद जमाली ऐं नसीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में नकली ज़रई ॿिजनि जो कारोबार थी रहियो आहे, जंहिं सां आबादगारनि खे घणो नुक़सानु रसी रहियो आहे। जंहिं ते उन्हनि अहिला उहिदेदारनि खे अपील कई आहे त गैरमयारी ऐं नकली ॿिजनि जे कारोबार करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।